साथियों जे लतीफ़ जे फ़िक्र रसूल बख्श पली जो सुजाग बार तहरीक जो सॼी सिंध में तालीमी ऐं तरबियती कम वधाइण जे लाइ सुजाग बार तहरीक जी मरकज़ी कमेटी जी तरफ़ां असीं सॼी सिंध जे दौरे ते निकितल आहियूं। असां सुजाग बार तहरीक जी सॼी तालीमी ऐं तरबियती टीम गॾु आहे। असीं कराची डिवीज़न खंडो सजावल हदीर ज़िले जो दौरो कंदे कंदे हींअर जुॾो पहुता आहियूं ऐं उते बहादुर कलोई में अवामी तहरीक जे कारकुन अवामी तहरीक जे साथी आफ्ताब कलोई सां मौजूदु आहियूं। अचो त खाइसि कुझु बुनियादी सुवाल पुछो। साईं जी साईं तव्हां पंहिंजो सभ खां पहिरीं मुकमल तारीफ़ करायो। मुंहिंजो नालो अब्दुल करीम आहे, ज़ात कलवी। पोइ दोस्तनि सां गॾु SST में हुआसीं त पोइ कंहिं ड्रामे में कमु कयोसीं। पोइ हुते ड्रामे में मुंहिंजो किरदारु हो आफ्ताब डॉक्टर आफ्ताब खां थी आहे। साईं तव्हां पार्टी में कॾहिं ऐं कीअं आया? ऐं हिते जुॾो हाई स्कूल में पढ़ंदो हुउसि। असांजो वॾो ग्रुप हूंदो हो। पोइ उन ग्रुप जो को मसइलो थी पियो स्कूल जे मास्तरनि सां, हेड मास्तर सां। पोइ असां सॼो क्लास असांजो जेको 9ॾहों क्लास उहो हितां खां सर्टिफिकेट वठी वियो। इहो सॼी सिंध जो या शायदि दुनिया जो रिकॉर्ड हुजे त स्कूल मंझां सॼी क्लास बाइकाट करे सर्टिफिकेट वठी निकिरी वञे। पोइ मुख़्तलिफ़ दोस्त हुआ, उहे मुख़्तलिफ़ शहरनि में उन्हनि दाख़िला वरिती। मूंखे साईं फ़ैज़मल चयो त मूं वरी बि सोचियो त हाणे उहो ईसा जो उठण चाढ़ण वारो कमु उहो वञी कयो बनी जे तार में। पर साईं फ़ैज़मल मूंखे चयो त न तूं वञी बदीन, ऐं हिते न आहे त बदीन टंटे में मूंखे पढ़णो कोन हो। पोइ मूंखे मोकिलियो साईं फ़ैज़मल चालू बदीन। पोइ उते जेको सो अगस्त 1978 में अवामी तहरीक में सिधी तरह न पर SST में शामिल थियसि। उन में ॿिया मुख़्तलिफ़ जावेद सूफ़ी अंसारी ॿिया 1978। सर पार्टी में हुजण जे करे तव्हांजी ज़िंदगी में कहिड़ो बुनियादी फ़र्क़ु आहे? बुनियादी फ़र्क़ जी ॻाल्हि त पाण रस्मन कंदासीं, पर फ़र्क़ु जेको हो सो उहो ख़ुदि असांजी माना ज़िंदगी तब्दील थी वई। बुनियादी फ़र्क़ु त कोन थींदो, पर ज़िंदगी तब्दील थी वई। फ़र्क़ु माना कंहिं शइ में थोरी तब्दीली थिए, थोरो फ़र्क़ु थिए, पर असांजी ज़िंदगी तक़रीबन तब्दील थी वई। असांजी जो सोचूं ॿियूं हुयूं, ख़्याल ॿिया हुआ, हिन समाज जे ख़्यालनि जा जेके गंदे में गंदा ख़्याल हुआ, गंदे में गंदियूं सोचूं हुयूं, गंदे में गंदा तसवुर हुआ, ऐं उन्हनि तसवुर में पलियासीं, निकितासीं, वॾा थियासीं। ऐं 1976 ताईं पोइ अवामी तहरीक में त असीं पोइ वञी शामिल थियासीं। पर 76 ताईं जॾहिं खां साईं फ़ैज़मल सां मुलाक़ात थी, साईं फ़ैज़मल असांजो क्लास टीचर थियो, उहो अॻु में ई सियासी ऐं पोइ असांखे सियासत में आंदो। पोइ असां में इहो फ़र्क़ु पियो त असांजी नज़र जेका आई रुॻी महदूद पंहिंजे घर ताईं, पंहिंजे ॻोठ ताईं या पंहिंजे इलाइक़े एरिया ताईं उहा नज़र हुई, उहा थोरी वसी थी सिंध ताईं या पाकिस्तान ताईं उहा नज़र वई। पर पोइ जॾहिं असां 78 में अवामी तहरीक में आयासीं त पोइ असांजे लाइ दुनिया ई ॿी हुई, इहे तसवुर ई ॿिया हुआ, सोचूं ई ॿियूं हुयूं। माण्हू जो तसवुर बि असां वटि ॿियो थी वियो हुयो। असांजो पंहिंजी सुञाणप असां वटि ॿी थी वई हुई, छो जो असां वटि पंहिंजी सुञाणप उहा ई हुई जेका असांजे माइटनि जी। असां माइटनि असांखे जेका सुञाणप ॾिनी हुई, असांखे समाज जेका सुञाणप ॾिनी हुई, उहा ई असां वटि हुई। उहा बि हेठि सतह जी, का मथी सतह जी कोन्हे, को सियासत में या को अदब में या को शाइरी। ऐं 1969 खां वठी कंदो हुउसि, पर उहा शाइरी जेका आई सा हींअर ज़मा ख़ासि कहिड़ी वेठो करे, नकुल वेठो करे, या ॿिया जेके अहिड़े क़िस्म जूं शाइरियूं आहिनि जेके असां केसरी शाइर आहिनि, बिलाल ओठो अञा ज़मा खां सुठी शाइरी कई। पर जे ॾिसिजे त उहे तसवुर जेके हुआ उहे असांजा एतिरा त बुनियादी वहशी तसवुर आहे, बुनियादी ज़ाती तसवुर, पर वहशी तसवुर जेके इंसानी तसवुर कोन हुआ, जेके माण्हुपे खां थोरो माण्हुपे खां घणो ॿाहिरि निकितो आहे, उहे तसवुर हुआ, उहे असां ऐं माण्हू खे पंहिंजो दुश्मन सम्झो, इंसान खे इंसान जो दुश्मन सम्झो। इहे शयूं जेके असांखे विरसे में उहे बुनियादी तौरु उहे ई शयूं हुयूं। पर उहे बुनियाद खे ई असां जेके जेको अवामी
तहरीक में जॾहिं असांखे शऊर अवामी तहरीक ॾिनो, शामिलु थियासीं अवामी तहरीक पढ़ियासीं, पोइ ॾिठो कि घणो हीअ त दुनिया ई आहे त कंहिं कुंज जे ॾेढर वांगुरु कंहिं कुंज में वेठा हुआसीं, असांखे हीअ दुनिया ई असांखे करे छॾी। त बुनियादी फ़र्क़ जी ॻाल्हि जेका आहे सा उहा फ़र्क़ जी ॻाल्हि कोन्हे, बुनियादी ॻोल्हे छॾी। अवामी तहरीक असांजो बुनियादु अॼु जेको कुझु असीं आहियूं ख़्यालनि में, हूं त घणे वॾो कश्मीर असां फ़तेह कोन कयो, पर के हिकिड़ो ॿ माण्हू जेकॾहिं असां तब्दील करे सघियासीं त उहो बि असांजी ख़ुशकिस्मती आहे। ऐं इहा अवामी तहरीक जी दात आहे असांजे लाइ। असां वटि जो असांजी मुंहिंजी शाइरी इहा हुई, तूं अची या मां अचां, उन जी जॻह ते उहो जॾहिं अची टके जा माण्हू या घोट पिटाई या मां पहिरियों उघाड़ो जेकॾहिं शाइरी करे सघूं था त उहा इहा अवामी तहरीक जे करे ई करे सघूं था। SST सुजागबार में त कोन हुआसीं, SST में हुआसीं, SST खां पोइ असीं अवामी तहरीक, हारी तहरीक, मर्कज़ ताईं असीं वियासीं। त इहे शयूं जेके आहिनि उहे पोइ कारकुन असां ख़ासि करे कारकुन हुआसीं। ऐं लीडरी जो असांखे को शौक़ु बि कोन हो, न को अॼु बि शौक़ु आहे। ऐं इहो मुंहिंजो अॼु बि सुजागबार जे दोस्तनि खे चवणु आहे त लीडरी खां पासो करियो, तव्हां कारकुन थी वियो, पोइ ॾिसो त कारकुनी में तव्हां अची केतिरो पार्टी जे अंदरि तव्हांजी कयल जदोजहद या कारकर्दगी जूं कोई अहिड़ियूं सारिणियूं जेके अणवसर था कजनि। अवामी तहरीक ख़ुदि ई अणविसरंदड़ शइ आहे। असांजो अवामी तहरीक में शामिलु थियण ई अणविसरंदड़ आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे, असां जेकॾहिं यादगिरियूं घणियूं कंदासीं त पोइ असांखे वक़्तु टाइम घणो गुज़री वेंदो। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे आउं ॿुधायां। दोस्त कपरी असांजो दोस्त आहे, अॼु बि हारी तहरीक में आहे, उहो हींअर शायदि सुस्त आहे, वेठल आहे। उन जे ॻोठ में फाज़िल साहिबु आहे। पोइ राति जो कचहरी में असां ते कमु रखियलु हो त ड्रामो करणु। आऊं समीर वली मोहम्मद हो, परवानो कपरी हो, ताजन कलवी हो, ॿिया काफ़ी दोस्त असां रिहर्सल कईसीं। तक़रीबन 15-20 ॾींहं अॻु में रिहर्सल कईसीं। ड्रामो असांजो कुझु बदीन जा दोस्त हुआ, उन्हनि जा वरी पंहिंजा ड्रामा हुआ। उहो जो गुल चांग हो जेको हींअर गुज़ारियो आहे, जेके कोड़ा लॻा हुआ। ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु कारकुन असांजो आहे, सचो मुख़लिस कारकुन। उन्हनि जो असांजो असां ड्रामो शुरू कयोसीं। स्टेज हो फाज़िल साहिबु ऐं ॿिया तक़रीबन 100-150-200 माण्हू आया। पोइ इहे राति जो टाइम हो ऐं लाइटूं पहिरें ॿियूं वॾियूं लाइटूं गोला स्टेज ते ड्रामो। असीं ड्रामे में हुआसीं, पर्दा पे छिकियासीं, अदाकारी बि कईसीं। तेसीं हमरा हिकिड़ो टोलो आहे, यार माठ करियो। ड्रामे में वरी ताड़ियूं बि वॼियूं न, ताड़ियूं बि वॼियूं, वरी गोड़ बि थियो थिए। चई यार माठ करियो, ख़ुदा खे वञो माठ करियो। सॼी माठ थी वई। चई यार ॿिली ताड़ियूं आस्ते वॼायो, मुंहिंजूं उठियूं थियूं उठण। इहो वाक़ियो मूंखे अॼु ताईं विसरे कोन थो। उहो कुंडो नालो सिधो चिमकंदो। अहिड़ा कई वाक़िया आहिनि, ॿिया सुठा वाक़िया आहिनि गुज़रिया आहिनि। सर, पार्टी जे इलाइक़ाई थोरे कहिड़ा उहे गुमनाम कारकुन आहिनि जिन खां तव्हां मुतासिर थिया? मुतासिर जेके माण्हुनि खां घणो थियुसि, उन्हनि मां पार्टी जा खां हटी करे त पहिरियों माण्हू हो मुंहिंजो वालिद साहिबु। पंहिंजी शख़्सियत जेका हुई, उनजो हिकिड़ो पासो जेको हो डिक्टेटरशिप वारो, पर उन खां मुतासिर हुअसि। ऐं ॿी पार्टी खां हटी करे शख़्सियत हुई ज़ुल्फ़कार अली भुट्टो। पोइ वञी ख़बर पई त भुट्टो छा हो, पर मुतासिर। ऐं टियों जेको वॾे में वॾो मुंहिंजे ज़िंदगी में जे माण्हू खां घणे में घणो मुतासिर थियसि, उनजो असरु अॼु बि ज़िंदगी में आहे, उहो वली साहिबु। जंहिंखे असां पढ़ियोसीं, गॾु रहियासीं, वरी असां सां जेको बि वक़्तु गुज़रियो उहो असीं पंहिंजो तमामु हिकिड़ो ज़िंदगी में जेकॾहिं वक़्तु हो त उहो हो। असीं ख़ुशि नसीब माण्हू आहियूं जो वरी असां सां इन खां वधीक ख़ुशि नसीब माण्हू आहियूं जो पलीअ साहिब जे दौर में असीं पैदा थियासीं। घणो करे दोस्त इहा ॻाल्हि कनि था, पर आऊं बि इहा ॻाल्हि उन खां पोइ ॿिए पार्टी खां हटी करे माण्हू जेके हुआ, पार्टी मुंहिंजी हुआ हटी करे, ॿिया काफ़ी माण्हू हुआ
इब्राहिम मुंशी खां शायरी जे लिहाज़ सां पोइ ख़बर पई त इब्राहिम मुंशी जहिड़ो शाइर हो एॾो शख़्सी तौरु इनफ़रादी तौरु एॾो वॾो माण्हू न हो ऐं सर्वेश जावली हो आकाश अंसारी इन्हनि माण्हुनि खां तमामु घणा मुतासिर थियासीं ऐं असांजा ज़ाती जेके दोस्त हुआ उन्हनि मज़ा मीर वली मोहम्मद थियो उन मां तमामु घणा मुतासिर थियासीं छो जो उहो अॼु ताईं मूंसां गॾु आहे ज़ाती दोस्ती में ऐं तनज़ीमी सियासी तनज़ीमी तौरु उहो गॾु न आहे पर आउं पाण वेठल आहियां वेठल जो मतिलबु इहो त दोस्तनि अहमियत न ॾिनी त असां बि सोचियो त जेके दोस्त अहमियत नथा ॾियूं हर दौर जेको अहिड़ी उताद में वञण जी ज़रूरत कोन्हे जिते असांखे बीहण जे लाइ बि न छॾीनि दोस्त इहे शिकायतूं ज़रूरु आहिनि अलाह ॾिठो थिए पछाड़ी जो पोइ वरी वियो इस्माइल राहू सां गॾु ऐं पछाड़ी ताईं रहियो असां वटि एतिरो ज़हनी तौरु मथे चढ़ियल माण्हू बि कोन हो पर उन खां मुतासिर जेका सचाई उन जी हुई अवामी तहरीक सां जेको मुतासिर हो अवामी तहरीक सां जेको वफ़ादार हो जेतिरो अलाह ॾिठो लिगारी उन खां तमामु घणो मुतासिर हुआसीं ऐं उन खां वधीक सभिनी खां वधीक मुतासिर साईं फैज़ मोहम्मद खां तनज़ीमी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते पर साईं फैज़ मोहम्मद खां जेतिरो मुतासिर आउं रहियो आहियां एतिरो ॿिए कंहिंखां कोन रहियो इहे ऐं उन खां पोइ बि घणा ज़िंदगी में माण्हू जेके नारा ॻाल्हाइण ते ईंदो त पोइ समय हूंदा उस्ताद बि समय हूंदा हज़ारे हूंदा शागिर्द बि आहे असांखे मुतासिर कंदड़ माण्हू साईं सिंध में सुजागबार तहरीक जी बुनियाद तोड़ण खां वठी अॼु ताईं उनजी वजूद ऐं कम खे अवां सिंध ऐं सिंधी क़ौम लाइ केतिरो अहमियत वारो सम्झो था बिल्कुलु अहम सुजागबार ई आहे त बुनियादी शइ जेका आहे सा आहे ई सुजागबार मंझां ई SST ठहे थी सुजागबार मंझां ई अवामी तहरीक ठहे थी SST पोइ अवामी तहरीक ई असांजी जेका कवर पार्टी आहे या असांजी जेका अम्ब्रेला पार्टी आहे या असांजी जेका मदर पार्टी आहे उहा अवामी तहरीक ई आहे ऐं अवामी तहरीक जो बुनियादु जेकॾहिं आहे त उहो सुजागबार ई आहे ऐं जेतिरी सुजागबार खे अहमियत ॾिबी ओतिरो असीं वधीक मज़बूत हूंदासीं सुजागबार जेकॾहिं असां वटि न आहे पलीअ साहिबु जेको पलीअ साहिबु अवामी तहरीक जेका ठाही आहे उहा का तव्हां जंहिंखे का हिकिड़ी तनज़ीम या हिकिड़ी पार्टी या हिकिड़ी पार्टी जा शोभा या इदारा तव्हां सम्झो इहा शइ या बि पंहिंजी जाइ ते आहे पर आउं उनखे हिकिड़ी मशीन सम्झां एजाद कयल पलीअ साहिब जी अहिड़ी मशीन आहे जेके ड्राहे कोन नथो सघे जेकॾहिं उहा मशीन उन्हनि उसूलनि ते पूरी हुजे मशीनूं आहिनि मशीनूं कंहिं उसूल ते कमु कनि थियूं इंजनूं आहिनि गाॾियूं आहिनि हवाई जहाज़ आहिनि या जेके कंप्यूटर आहिनि हिकिड़े उसूल ते कमु कनि ऐं उन ई उसूल ते जेकॾहिं कमु कंदड़ असांजी हीअ मशीन हुजे इन खे केरु ड्राहे कोन थो सघे घणा माण्हू विया आहिनि असांजी पार्टी में असां त जीअं पार्टी में आया आहियूं 78 खां वठी जीअं माना साल ब साल को न को माण्हू टुटंदो रहियो आहे हिकिड़ा माण्हू इनफ़रादी तौरु टुटंदा रहिया आहिनि हिकिड़ा माण्हू वरी इज्तमाही तौरु यका पार्टी खे छॾे भॼी विया वरी पंहिंजूं पार्टियूं ठाहियूं मतिलबु पंहिंजो लुंड हो शेर ख़ान लुंड हो वियो पंजाब में वियो हुते पोइ तकरियूं बकरियूं कयूं हुते जलसो थियो वाह जलसा थिया हुन में हिन जा कहिड़ी नारा लॻा नारा आहे लुंड जीअं लुंड हुते पंजाबियुनि खणी हमरा खे जेको सो हिते वापसि आयो हमरा जो दिमाग़ी थी वियो अचण साण जेको सो चयो पलीअ खे पार्टी में कढूं था पलीअ खे पार्टी में कीअं था कढूं हाणे इन्हनि उसूलनि ते माना उसूल इन जा आहिनि त पहिरियों नंबर आहे त माण्हू कारकुन थी रहे न लीडर हुजे पर अवामी तहरीक में लीडर को बि कोन्हे सभु कारकुन आहे ऐं कारकुन को बि कोन्हे सभु लीडर आहे ऐं जेकॾहिं तव्हां हींअर साण असांजे सुजागबार खे तव्हां कारकुन करे तव्हां अॻिते हलाईंदो त हू लीडर बि थींदो कारकुन बि थींदो हींअर बि तव्हां जेको सो हयात लतीफ़ वांगुरु सभिनी खे जिते स्टेज ते छॾींदो माण्हू इहा आहे माण्हू मथे चढ़ी वेंदो तंहिं करे असांखे सुजागबार जे लाइ असांखे जेको सो इन शइ खे पहिरीं अहमियत ॾियणु खपे त सुजागबार खे वधीक मज़बूत करणु पहिरीं मज़बूत जेसीं ताईं बुनियादु न आहे इन मशीन जा जेके पहिरीं फाउंडेशन
जेकॾहिं मज़बूत न आहे त मशीन पे लुॾंदी ऐं लोॾा खाई खाई पछाड़ियो काश केॾा फ्राई व्हील केॾा टुटंदो, केॾा बुश वेंदा, केॾा हुनजा स्प्रिंग वेंदा, केॾा हुनजा टपर जेके आहिनि सभु नास थी वेंदा, ठिकरा थी टुटी ज़रा ज़रा थी वेंदा। तंहिं करे फाउंडेशन पहिरीं बुनियादु आहे फाउंडेशन जेकॾहिं बुनियादु आहे मज़बूत आहे, फाउंडेशन असांजी आहे सुजाग बार जेकॾहिं उहा मज़बूत आहे त असांजी अवामी तहरीक मज़बूत आहे, असांजी सियासी नज़रियो बि असांजो मज़बूत आहे, असांजी सियासत मज़बूत आहे, असांखे को बि लोॾो नथो ॾेई सघे। सुजाग बार जेके कमु कया आहिनि तमामु ज़बरदस्त कमु कया आहिनि। हाणे उन्हनि कमनि खे जेकॾहिं पाण वरजाईंदासीं त ॿिए त पोइ टाइम पंहिंजो घणो ईंदो हलियो। तंहिं करे असांजो बुनियादु आहे सुजाग बार, ऐं सुजाग बार खे वधि में वधि इन मशीन जो जेको हेड आहे उहो आहे सुजाग बार। साईं तव्हां खां आख़िरी सुवालु आहे, सुजाग बार तहरीक जी जे सॼी सिंध में तंज़ीमी तालीमी तरबियती ऐं सियासी कम खे वधाइण जे लाइ अवाम जूं के तजवीज़ूं के मशवरा? इन ते मूं हेसि ताईं सोचियो न आहे, मशवरा ॾिजनि त पोइ माण्हू सोचे ऐं पोइ मशवरा अहिड़ा हुजनि की क़ाबिल क़बूल बि हुजनि, क़ाबिल अमल बि हुजनि। बाक़ी उन में कुझु मशवरा अहिड़ा ॾेई सघां थो जेके मसइलनि हिकिड़ो त आहे पहिरीं तरबियत बि तइलीमी तरबियत, उहा तरबियत माना पहिरीं ज़रूरी आहे। पर सुजाग बार जे दोस्त खे जेसीं ताईं उन वटि किताब न आहे, किताब सां संगत नथो रखे सुजाग बार जो दोस्त, तेसीं ताईं उहो सुजाग बार जो माण्हू न आहे। पहिरीं तरबियत आहे ई किताब। पहिरीं तव्हां सुजाग बार खे किताब पढ़ायो, उन खां पोइ कचहरियुनि में बि इहो न आहे त को सॼो ॾींहुं तव्हां वेही जेके असांजा क्लासिकल कामरेड आहिनि उन्हनि क्लासिकल कामरेडनि वांगुरु रुॻी हिकिड़ी शइ रटींदा रहो, छो जो हिकिड़ी शइ रटे रटे माण्हू बेज़ार थी पवंदो आहे, कचरिजी पवंदो आहे। घणा माण्हू असांजा सुजाग बार जा या अवामी तहरीक जा असांजा बेज़ार थी कचरिजी पोइ पार्टी छॾे विया हुआ। उहो कचरिजी इन जे करे जो हिकिड़ी शइ मां ढो थी वेंदो आहे। तंहिं करे तव्हां रुॻी सॼो ॾींहुं वेठा सियासी ॻाल्हियूं कंदो त बेज़ार थी पवंदो, सॼो ॾींहुं वेठा इनकलाबी ॻाल्हियूं कंदो त माण्हू बेज़ार थी पवंदा। तंहिं करे मतिलबु तव्हां गोश्त जो बोड़ आहे, गोश्त त फस्ट क्लास शइ आहे, पर उन में जेकॾहिं तव्हां मसालो को बि न विझंदो, लूणु बि न विझंदो, फिको लॻंदो, बेकार लॻंदो। तंहिं करे तव्हांजे तरबियत में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां वटि मुख़्तलिफ़ मौज़ू हुजणु खपनि। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि मां मुंहिंजो मुराद त मुख़्तलिफ़ टोटल मौज़ू दुनिया में जेके बि मौज़ू आहिनि, पंहिंजे घरू मौज़ूअनि खां वठी सियासी वॾनि मौज़ूअनि ताईं, साइंस ताईं, काइनात ताईं, ॿियनि सभिनी मौज़ूअनि ताईं सभु मौज़ू तव्हांजे कचहरी जा ज़ाती मौज़ू, तव्हांजी दोस्ती कंहिंसां आहे, तव्हां कंहिं वटि वञो था, तव्हांखे कहिड़ा कहिड़ा ज़ाती दोस्त वणनि था, कहिड़े ॻोठ में तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं कचहरियूं कयूं। सुजाग बार खे छॾे सियासी कचहरियुनि खे छॾे इनकलाबी कचहरियुनि खे छॾे ज़ाती कचहरियूं बि कंदा, छो जो तव्हां न रुॻो सियासी दोस्त आहियो पर ज़ाती दोस्त बि आहियो। तंहिंमें ज़ाती मुआमलनि खे बि तव्हां अहमियत ॾियो। ज़ाती मुआमला जेकॾहिं कंहिंसां मसालो आहे, घरू मसाला सभिनी सां हूंदा, माइटनि जा मसाला, अमा जो मसालो हूंदो, अधे जो मसालो हूंदो, अबे जो मसालो हूंदो, पाड़े जा मसाला हूंदा, तमामु घणा मसाला हूंदा। उन्हनि मसालनि खे हिक ॿिए सां शेयर करियो, सेक्सी मसाला हूंदा ॿिया बि घणा, छो जो नौजवान माण्हू आहिनि उन ऐं इन्हनि शयुनि खे बेहिजाबी सां ॻाल्हाईंदा आहिनि सभिनी मौज़ूअनि ते। तंहिं करे इहे मौज़ू जेके आहिनि तव्हांजा जेके इश्तिक़ासी वारा मौज़ू आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाईंदा करियो। उन्हनि मौज़ूअनि खे बि, छो जो जेकॾहिं जंहिं शइ ते तव्हां बंदिश विझंदो उहा शइ उभरंदी तव्हां। तंहिं करे तव्हां उन्हनि मौज़ूअनि ते बंदिश न विझंदा करियो, तव्हां उन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदा करियो, बाक़ाइदे खुली ॻाल्हायो, छो जो खुली ॻाल्हाइण सां तव्हांजा ज़हन उन्हनि शयुनि में वधीक वसी थींदा ऐं सोचूं तव्हांजो वधीक वसी थींदो। ऐं दुनिया जा साइंसी तौर ऐं सियासी तौर दुनिया जा जेके बि माण्हू रहिया आहिनि उन्हनि जूं जेके ज़ाती ज़िंदगियूं आहिनि उन्हनि खे तव्हां पढ़ो। जेके मतिलबु शेक्सपियर खे तव्हां पढ़ंदो, शेक्सपियर हिकिड़े पासे त वॾो दुनिया जो अज़ीम ड्रामा निगार हो, अज़ीम शाइर हो, अहिड़ियूं कई शयूं जेके उन्हनि मौज़ूअनि ते तव्हां उन्हनि खे पढ़ो, उन्हनि जी ज़िंदगी खे पढ़ो, उन्हनि जे कारनामनि खे पढ़ो। जेके माण्हू असां वटि जेके वॾा माण्हू थिया आहिनि उन्हनि खे तव्हां हींअर सां जेके पढ़ंदा वेंदो त उन्हनि जा नक्शा, छो जो हिकिड़ो किताबु पढ़ण सां माण्हू ॿ माण्हू थियो वञे, ॿ किताब पढ़ण सां माण्हू 4 थियो वञे,
जेके बि असांजा वॾा माण्हू आहे सियासी माण्हू आहे समाजी अज़ीम साइंसदान हुआ उहे सभु ज़हनी मरीज़ हुआ दिमाग़ी मरीज़ हुआ उहे माण्हू जेके ज़हनी तौरु एबनॉर्मल हुआ उन्हनि खे ज़िंदगी में उन्हनि जूं ख़्वाहिशूं पूरियूं न थियूं तॾहिं हुननि जो ज़हन हिकिड़ी जाइ ते बीहे पोइ उन हिकिड़ी जाइ ते रिसर्च कई हुननि जेको जदोजहद कई उहो कामयाबु थिया त उन जे करे उन्हनि जूं ज़िंदगियूं पढ़ो ऐं उन्हनि जे ज़िंदगियुनि खे पढ़ण खां पोइ उन्हनि जे ज़िंदगियुनि जा वाक़िया पंहिंजी ज़िंदगी सां लागू कयो जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी सां लागू नथा कयो दुनिया जा कानून जदलियात जा कानून सियासत जा कानून समाज जा कानून उहे कानून जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी सां उन्हनि खे लाॻापियल नथा कयो जेसीं ताईं उहे शयूं तव्हांजी ज़िंदगी सां लाॻापियल न आहिनि त उहो बेकार आहे पोइ तव्हांजी सियासी जदोजहद करणी बेकार आहे तव्हां जदलियात जा कानून सियासत जा कानून पंहिंजी ऐं समाज जा कानून समाज जी ॼाण बि पंहिंजी ज़िंदगी सां लागू कयो इहो जेको तजवीज़ूं आहिनि त इन्हनि में जेको सुजाॻ बात वधीक कारोबार थींदी ऐं हींअर साण बुनियादी तौरु तव्हां जेके उन्हनि शयुनि ते ऐं ॿिया दोस्त बि घणियूं तजवीज़ूं ॾींदा पर मुंहिंजूं इहे ॿ टे तजवीज़ूं आहिनि त तव्हां जेको पहिरीं शइ त तव्हां पंहिंजे पाण खे हिन समाज सां लागू बि करियो ऐं हिन समाज खे टोड़ण जा ज़रिया जी बेटा जो शेर आहे त मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो तार में उभा ईअं चवनि मथां पांध पुसाई माण्हू खॾ में पाणी जे तलाउ में ॿधी विधो अथनि तार में विधो अथनि दरिया में विधो अथनि हाणे बीठा चवनि त पलांद बि पुसे न हाणे दरिया में बि विधो अथनि पलांद बि पुसे न इहा ई शइ असां सां हुजणु खपे असीं हिन समाज जे दरिया में आहियूं समुंड में आहियूं वीरुनि में आहियूं कुंडनि में आहियूं असीं जंहिं जॻह ते आहियूं उते तमामु हिकु वॾी ख़तरनाक पोज़ीशन में आहियूं ऐं उते असीं जेको सो पंहिंजो पलांद बि न पुसायूं पाण बि आज़ादु थियूं पंहिंजी क़ौम साथियों तव्हां अवामी तहरीक जे सीनियर तरीन ऐं सिंध जे इनकलाबी ऐं मज़ाहिब जी शाइर साईं आफ्ताब कलोई जूं ॻाल्हियूं ॿुधियूं साईं तव्हांजो वॾी